दर्दन जो दरिया। भली भली करे आई माई वसाई। खैर हूंदे यदा। भला दे खबर अज सुबह सुबह सा जातो जा जिन्न कठड़ाई जा जादो केड़ा दी पई तरण तरी। अदी वसाई लाइ चाहि पई तैयार कया। एकड़ो प्यालो सवाई काढ़ जाए मुझो भी मथो तो पियो फाटे धूमा हणंदो हणंदो जी पहुतो आ। हा कया थी मूंखे इहो ॿुधाए तूं सुबुह सुबुह सां छा करे आयो वई। यो से डोंगड़े खबर है चार लड़ मुझो तो बुधा राणा खान से वना जोर लाता पर से वो अकबर खाना सम्मति कारण नहीं से तरियते लुई लाड़ कोडर नहीं से। इहो मो जेसताईं जीअरो आहे न ना ही हुन घर में तमाजा पेर खुपंदा ना ही वो असांखे पेर खोलण ॾींदो। आई वसाई चई त सच थी। इने मोय अकबर खान के तसी पंहिंजे हथन सां ज़हर ॾींदासीं ज़हर। वो मरे जाड़ा ओ जाड़ा अचो अचो अजी ही त ॾिस ही चाय में आहे छा रुगो जग ई जगा मूं त खंडे हिन में मिलाई हुई जग। मूंखे लॻे थो इहा पक सियाणी कुझु न कुझु खंड में मिलाए वई आहे। मार खुदा जी पैस ही त असांखे ज़हर ॾेई पूरो थी करे। वरी छा थियो हे ॾिस ये चाहे चाढ़ी थई या कपड़न जे लाइ खार वारो पानी चाढ़ियो थई। ये समूरा कमिने निभागी सियाणी चाड़ कल पानी पीतम उने में भी वो है सर आज भी ने चाहे में सागी गाला न खा मरी न मोब चाहे कान पीती। आई तू वे त सही इन होटल ता घुराई थी वठा तो के चाय पियारा थी पर ही ता हचर ॾिसो वरी बे चक्कर माई राणो घर पोतो हुंदो असल रड़िन सा घर के मथे रे खयो बिठो हुंदो वनी उन के मुंह दिया। मुई के बाहे लगन सिर के बाहे लगन सिर ए जादो जादो हे चांवर चेक कर अटो चेक कर। ये त ना है त खाइण पीण वारे शयुनि में का घुमरी ॾेई वई हुजे का मिलाए वई हुजे का शइ करे न वई हुजे धी कोई ढेरी। तू थोरो परे थी अटो पियो थी भर में माई थो चेक कया ए त वाकई ज़हर आ। हाणी समझियस ते अडाइण असांजे खाधे पीते में का शइ मिलाई वई आहे। हा पर न इन डाइण के तो छडी दस छा हूं अगे सियाणी है तो हम जादो आयास जिन छडे भूत छडे पर जादो चिंत कान छडी दस इसदा उन जो हशर केड़ो थी कयास ये का तारा ना देखारियास न मुजो नालो भी जादो ना है ई छा है त सहर दे दे असांखे। मास्टर ई सा सुल्तान के समझाए न तो जो अचे रेस वडे जे कड हथ धोई पेजी वियो आ। हिक त मुंहिंजी सुल्तान मञे कोन थो ॿी ॻाल्हि त सुल्तान खां वधे इन ॻाल्हि में हथ राणा जो आहे। राणा जी पुठ भराई करण वारो इहो तव्हां वारो सुल्तान ई आहे। जेकॾहिं सुल्तान हथ कढी वेंदो त राणा अकेलो छा कंदो। कंदड़ फुटा मां कोशिश कंदुसि पर कोशिश न इन सुल्तान ते ज़ोर ॾे राणा खान जो पासो छॾे रेस वडे जो पासो वठे सफ़ा अॾिजी वेंदो अॾिजी। जेसी ताईं अकबर खान जो आलम खान ते हथ आहे न तेसी ताईं सुल्तान हुन तरफ़ लड़ंदो ई कोन। हा बाक़ी आलम खान खे रईस अकबर खान छॾे ॾे त पोइ सुल्तान वारा अकबर खान जो पासो वठंदा। अकबर खान ऐं आलम खान कॾहिं बि जुदा कोन थींदा त पोइ इहो जहिड़ो हलंदो ई रहंदो। न मुड़ियो त नुक़सान में वेंदो। सुल्तान कॾहिं फ़ाइदो या नुक़सान सोचियो ई न आहे। खॾ में हाणे न ॻाल्हि खे ॿी ख़बर त ॾे कहिड़ी। इहो सुल्तान वारनि आलम खान जी चोरी छो कई। इहो तूं थो चवीं सुल्तान अहिड़ी ॿाराणी हरकत कोन कंदो। छॾ मास्तर ईसा अरे मूंखों त लिकाइण जी कयो। छो तूं को सुल्तान सां गॾु है छा इन चोरीअ में जो अहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करी। मां गॾु कोन हुयोमांसि भला मूंखे तूं इहो ॿुधाए त ॿियो केरु हो जेको आलम खान जे घरों चोरी करे वियो। अलाह जे केतिरा छोकिरा सामान आहिनि हू इहो कोन था ॾिसनि त ही सुल्तान जो घर आहे आलम खान जो घर आहे या रेस अकबर खान जो घर आहे। जितां उन्हनि खे वझ लॻे थो ता कयो था वञनि।
इन जो मतलब त आलम खान जे चोरी में सुल्तान जा था ना कमदार फोटा अचाया ये शक छॾे ॾे। न न मां छाजे लाइ शक कंदुसि, को मुंहिंजी चोरी त कोन थी आहे। कमदार फोटो हणंदो आहे सोटो, पोइ धकु लॻे या न, चङो मास्तर ईसा मां हाणे हलाए थो। वॾो आयो हो मास्तर ईसा खे मुझाइण वारो। सियाणी ओ सियाणी हाँ है जादू असली भी हुआ हिक कई थी अचई अज असांजो खेर को नहीं वाह लगे सलक रखे काजो सुबह सुबह साच लथिया ए घर जो कमकार कर भी लथी नहीं। हलिया 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 चढ़िया चढ़िया मथे चढ़िया ना करता चढ़िया मां वठाए तो हलिया 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 तकड़ी अच हथ दे पैसे वही के ना सियाणी ओ सियाणी आओ चवई थी तू आही किथे जाहिर त थी। मार का पवई तो समझे थी तावण जो नुकसान करे चुप करे थी वेही रंद ही मुके छडे दीदी। अरे जादो आया जादो जिन छडे भूत छडे पर जादो जिंद कान छडी आही किथे मार पैसे वही के ना ना लिखी वैया किथे केतरा नी तो मुखा लिखंदी है केतरा नी लिखंदी है। हां आ तुझे घर के तीली दीदी सही तीली हां मस्त के बेचारी बच्चो बेटी यार बालम तू दी वाह मेरे सारे हो गया राणा खान कदे मुझी इज्जत के पंहिंजी इज्जत समझो है। मोमल जे मसले के अॻिते रखी पूरी बरादरी में मुखे ख्वार करे छॾियो अथसि। राणा खान में हिम्मत हुजे मुंहिंजे साम्हूं एतिरो ॻाल्हाइण जी मुठी न मारो छॾिया था पर इन छोरी मुंहिंजो कंध चुकाए छॾियो आहे। गुज़रिए खे केतिरो यादि कंदे उनखे विसारे छॾ। मां त घणो ई विसारण जी कोशिश कयां थो पर माण्हुनि जा ताना त छॾनि न। इहे ताना तुंहिंजा पुराणा ज़ख़्म बि ताज़ो कयो छॾियो। अल्लाह भलाई कंदो तमां परेशान न थियो। परेशान न थिया कीअं परेशान थिया। ॾिस ॾिस दुआ मूमल जा सूर अञा ख़त्म ई न आहिनि थिया तू वरी सागी वाट पई वठी। खुदा न करे तोखे मिठल के बाबा ॻाल्हाईंदे ॾिसी वठे त बाबा जे दिल ते छा गुज़रंदो। मां किथे थी मिलां मिठल सां? फोन ते तो उन सां ॻाल्हाईंदी आ न। फोन ते ॻाल्हाइण में छा आहे? ईअं त माण्हू अॻिते वधंदो आहे। खुदा खे मंदो आहे पाण खे संभाल। हाणे असांजी नंढड़ी ग़लती मां बि न बाबा जिंदा रही कोन सघंदो। छा तू बाबा खे मारण थी चाहीं? पुट हिक ॻाल्हि चवाए जेकॾहिं तूं पंहिंजे कननि ते हथ न रखींदे। मर्जी अहिड़ी ॻाल्हि ई न कर जंहिंमें असांजा होश ख़ता थी वञनि। तव्हांजा होश त हमेशह ई ख़ता हूंदा आहिनि। पोइ इन जे करे मां तव्हांखे घर जो को मसलो न ॿुधायां। कंहिं रोकियो आहे तोखे त घर जा मसला न ॿुधाईंदी कर। हाँ मुंहिंजो इहो मक़सदु आहे त तूं हाणे पंहिंजी भेण जे लाइ कुझु सोच। वरी छा कयो आदि?
मासी जॾहिं अहिड़ो मसलो आहे त पोइ हणूंसि बंदूक। अरे छोरा पंहिंजी भेण खे बंदूक हणण सां छा तव्हांजे घर जा मसला हल थी वेंदा? हे त सॼो ॾींहुं इहो ई था सोचींदा रहनि त कंहिंखे बंदूक हणूं। मासी तूं अदा हणनि खे छॾ, इहो ॿुधा दादी जो छा कयूं? इहो ई त चवणु चाहियां थी, तव्हां पंहिंजी भेण जो ॿार लाहियो। इहो ॿुधा त उहो केरु आहे जेको इन ख्वारी खे ॻिची में विझंदो? इहा ॻाल्हि नाहे पुट, रिश्ता खोड़नि। जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे त सदोरीअ जे रिश्ते जी ॻाल्हि हलायां। मासी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, ईअं न कजांइ असांखे वती तरह तरह ते ख्वार कंदी। मासी तूं हिननि सां कोन पुॼी सघंदी आहे। मासी तोखे इजाज़त आहे, वञी ॻोल्ह हिते इन जो रिश्तो थिए, अंतो हुजे, ॿोड़ो हुजे, गूंगो हुजे, बस 3 कपड़नि में इन खे उथारे था। बस जेतिरो जल्द थी सघे इन कंद खे न घर मां कढ। बस वक्त संभालियो, जे का बि ग़लती करे वेठो न त वॾा मसला पैदा थी वेंदा। चाचा साईं ॾाढो सम्झायो आहे वरियाम खे, ॾाढो सम्झायो थोमांसि, पर चए थो त मां पलांद कंदुसि। चाचा पलांद कां कंदो? सॼी बिरादरी ॾाढो हुननि खे मारियो वियो ऐं सॼी बिरादरी जो इहो ई फ़ैसिलो त ही ॿई ॾोही आहे। हालांकि गोली सुल्तान हलाई ऐं वरियाम सुल्तान वारनि खां पलांद करणु चाहे थो। चाचा साईं अकबर खान में पंहिंजी न्याणी जो पलांद कोन थो वठे, सिर्फ़ हिन ॻोठ जे अमन ख़ातिर। अकबर खान ही ख़ामोश थी वियो त पोइ असां हिन ॻोठ जो अमन छो ख़राब कयो? अदा साईं जैसे दी तहां वरियाम खे न समझाई तेसी दी सोट कोन मुड़ो। मुंहिंजी बि नथो ॿुधे, चओ त खणी पातल हणांसि। आलम हथ खणण जी का बि ज़रूरत नाहे। वरियाम को नंढड़ो ॿार नाहे जो न समझे। कुर्ब सां समझायोसि, समझी वेंदो। बादल वरियाम तोसां ठहियल आहे, तूं ई खणी उनखे समझाए। पहिरां त सोट सॼो ॾींहुं मूंसां गॾु हूंदो हुयो, पर हाणे ॾींहं जा ॾींहं लाइ किथे थो रहे का ख़बर ई नथी पवे। मल्हार ऐं सुल्तान वारनि जी ताड़ में रहे थो। चाचा साईं ही अकेलो वञी सुल्तान जे मथां हला कंदो त छा हिनखे ज़िंदा छॾींदा? छो पंहिंजे सिर खणण जे पोयों पियो आहे? चाचा पुट मुंहिंजो त घर सॼो बर्बाद थी वियो आहे कि हाणे वरियाम खे कुझु थियो न त पोइ मां बि ज़िंदा कोन रहंदुसि। चाचा हू पाण मौत जे तरफ़ पियो वञे। चाचा हुनखे सम्झाए त सब्र करे, जॾहिं वक़्तु आयो न तिन सुल्तान सां हिसाब किताब ॻाए वॼाए कंदासीं। पुट तव्हां ई खणी मथे ते हथ फेरियोसि, मन पोइ को मुड़ी पए। आलम वरियाम ईअं कोन मुड़ंदो। मां त चवां थी राणी ऐं वरियाम जी शादी कराए छॾियो। न अजी सां वरियाम जो निकाह? न छो पुट, असां गैर त न आहियूं। वरियाम सदोरी जे पोयां आहे। जे हुनजो अदी सां निकाह थियो त ॿिन्हिनि जी ज़िंदगी तबाह थी वेंदी ऐं मां नथो चाहियां त मुंहिंजी अदी जी ज़िंदगी तबाह थिए। बाक़ी जेकॾहिं वरियाम रायो ॾेखारियो त पोइ चाचा सोचींदासीं। सुल्तान अकबर हाणे मुंहिंजी अख जो कंडो बणिजी चुको आहे, जेको हर वक़्तु मूंखे चुंबे थो ऐं जंहिं मुंहिंजी रातुनि जूं निंडूं हराम करे छॾियूं। हाणे तूं ई ॿुधा सुल्तान, तव्हां छा कयां? छा वरी छा कंदे? वेही करे कोखारी हणेसि बंदूक, पोइ जेको बि मसलो थियो न उनखे मुंहुं ॾेई वठंदासीं। सुल्तान अकबर खान खे मारण सां वॾी बाहि भड़की वेंदी ऐं बिरादरी ॿिनि हिसनि में विराइजी वेंदी ऐं असां में खूनी तकरार थी वेंदो। उनखे पोइ केरु मुंहुं ॾींदो? साहिरा एॾी वॾी बला खे लेटाईंदासीं, को न को मसलो त साम्हूं ईंदो न। जेकॾहिं अकबर खान जो मौत हिकु हादसो लॻे त पोइ छा था सम्झो सुल्तान? उन लाइ तोखे साल लॻी वेंदा ऐं अकबर खान तोखे अहिड़ो मौक़ो कॾहिं न ॾींदो। मां सोचां थो त जॾहिं अकबर ॻोठ खां शहर लाइ निकिरे त अकबर खान ते हमिलो बि शहर में कयां, छो त उते असांखे केरु सुञाणे बि कोन थो ऐं ॻोठ में असां ना केॾे शक बि न पियो। हमिलो तूं भली शहर में कराईंसि, देश में कराईंसि या परदेश में कराईंसि, पर इल्ज़ाम हर हाल में तुंहिंजे मथां ई लॻंदो। सुल्तान इल्ज़ाम त अॻे पोइ असांजे मथां अचणो आहे, पोइ कयूंसि कहाणी
कोई खटखटाए शाह। गोराम खान अकबर खान को इगड़िन जो गुडो नाहे चाहे कि असां ड्राई विझंदासीं ऐं पोयां का बाहि न भरंदी। या तो मूं पहिरियों ई ॻाल्हि कई, वॾा मच मचंदा। सुल्तान हिकिड़ो कमु कर, हिकिड़ो दफ़ो वरी अदे अकबर खान जे ख़िलाफ़ बिरादरी जा कन भरियो। जेकॾहिं इहा पग मुंहिंजे सिर मथां अची थी वञे त पोइ अकबर खान खे लेटाइण को बि मसइलो न आहे। राणा खान माण्हुनि जी वफ़ादारियूं अॼु बि अकबर खान सां गॾु आहिनि। तूं ऐं असां बिरादरी जे अॻियां सोन जहिड़ा बि थी वेंदासीं न त बि असांखे उहो गाह न विझंदा। सुल्तान तूं रुगो साथ ॾियण जो वाइदो कर ऐं पक ॾेई, पोइ अकबर खान खे मां पाण थो लेटायां। पोइ हिन जेका पोयां दोज़ख जी बाहि भड़की पई उनखे बि विसाए विझंदासीं। ठीकु आहे राणा खान, मुंहिंजो तोसां साथ आहे। फड़काए तूं दोज़ख जी बाहि खे, पोइ ॾिसूं था त केरु थो पंहिंजा पलव पचाए। पेर ड्राह सियाणी पेर ड्राह घणो कदर त जादो अची वई। खुदा जी का मार पैसे या वरी सुबह सा कानो नासुल थिया। अरे चाय जो ठुक बिना थी पियाणो दे डायड़। माई छो सुबह सुबह से आज कोठे ते कहा कई दवा? आई सड़ाई थी चल मरियम तू आई छा? छो तो छा समझो? असा समझो तो पुलिस अची वई। पुलिस? न न मरियम ए त मिड़ई थापे पियो। असा तो छेड़ा मुठिया करणा पिया वनी मथे। छा कोड़ो भी छेड़ा मुठिया कंदो आहे? आई वादो आ छडे ने की तू दे हाल वाल आज भला असा जे घर की आई है? माई तो में मुझो कम पयो आ तडे अची ते पहुंची आया। हां हां हुकुम कर मरियम है मां तुझे केड़े कम अची सका थी? मुखे पानी न्याणी जो रिश्तो कराए दी। सदोरी जो बी केड़ी आहे मुजी न्याणी? मरियम इयो रिश्तो त डाढो दुखियो थींदो। मुंह घुरी मिठाई दींदी मैं भेण। हुआ भी न गोठ में मुजी न्याणीअ को सवा बी सुणी छोकरी आहे का? मनु कड़िया पर दिल में न कजे मरियम। सजे गोठ में तुंजी धिया बदनाम थियला। आजकल जे नौजवानन जी तो तोखे खबर आ एड़न रिश्तन सां त राजी कोन थींदा आहिनि। हाँ बाकी को पक्को पोढ़ो ॾिसां उहो राजी थी पवे त बी ॻाल्हि आ। अजी सफ़ा वयल भी न हुजे, जोड़ जैसा जो न भी हुजे न, थोड़ी उम्र में फर्क हुजे वो भी खैर आ। हाँ हाँ अल्लाह चंगाई कंदो तुंजी न्याणीअ जो सुठो रिश्तो थींदो पर रिश्ते थियण खां पोइ मुंहिंजी पारत हुजे। तोखे कस न लाईंदम भेण, खुश करे छॾींदी मैं, बस तू दिल से कोशिश कर। मस्तानी हाणे दिल खणी हुई आई। किथे मस्ताना हाणे त अञा भी तोसां वधीक दिल थी वई आ। 3-4 ॾींहनि खां पोइ ॻाल्हाई थी आई। ऐं अञा चई थी त दिल आहे। पहिरियां त अवेल सवेल ॻाल्हाईंदी हुयसि पर हाणे त 3 ॾींहनि खां पोइ ॻाल्हायां थी न। बाक़ी 2 ॾींहं कंहिं ॿिए सां ॻाल्हाईंदी छा? तोखे छा थो लॻे? अलाए केड़ी खबर। मस्ताना हाणे मां मरी त सघां थी पर तोखां सिवाय ॿिए कंहिं सां प्यार नथी करे सघां। जॾहिं एॾो प्यार करी थी तो पोइ मूंसां मिली छो नथी? जॾहिं वक़्तु आयो त ज़रूर मिलंदासीं पर मस्ताना पोइ तूं धोखो न ॾिजाए। मस्तानी मां तोखे धोखो ॾींदुसि? मस्ताना भाॼी थी अचे मां तोसां पोइ ॻाल्हाईंदसि।
दोसोड़ा ओ दोसोड़ा दोसोड़ा साइड दोसोड़ा पान तो प्यार हाँ तुझे नौकर नया वाह दोसोड़ा वाह मूसां तो बात नहीं तुझा यार दंड निकली आया ने उस्ताद दंड ना पर तू तो बात कर तारे के तो की अरे दोसोड़ा मां तो सा पानी प्यार न त छा कंदेड़े खणई थी कुट्टी इज्जत सा पानी प्यार ने घरा जी की मानी खणी न न कोने खणी न वेले वेले राज कने एड़ो कम कंदो भाई जो टुकड़ बोल ला सकी मन दे अरे तुझी महाराणा खाना जे करे इज्जत कंदो आ न त छाड़े राणा खान न हो जा तू मुजी इज्जत कोन करिया बेइज्जत तो करी मुके हां मुके मारिया अरे वा गाल ना है पर अरे यो बिल्लियां को म्याऊ म्याऊ कर छडे दे सीधी गाल कर शियां को गजगौर कर पोइ तू मुजी इज्जत कर छडे दिया हां यार तू ही डाडो मां हिणो मुजी जान छड मुनी के बेजी की चेप अरे तू छा मुझे सामो चंगा भला तौबो करे भजिया तू मुझे सामो केड़ी अक जी मुरी अक जी ना उस्ताद अक जी ना पाग जी मुरी यो विच में टोकन छडे दे सजो मुझे दाबो खराब कर तू चली हां जे कने विच में टोकी ना कन्नन में हथ जी उल्लू बना जनु भाई जो जो तो खबर ना है साहब जो जरीरो जेकी चक पाए त चूसे मारे मिठल तू समझण जी कोशिश छो न तो करी जेकर असा के बाबा दिसी वतो तो कयामत बर्पा कंदो मां सब कुछ समझा तो छा कया दिल वसा मजबूर आया तुझो कुर्ब मुके दिचके अची तो तोखा सिवा मुझी भी कांति सरे पर छा कया मिठल हिन वक्त हालात एड़ा पैदा थी वन जेकर असा जी गाल थोड़ी भी खुली हुई त बाबा पांजे पान के बंदूक करण दे देर न कंदो अल्लाह ही न कंदो रो डी तो तू परेशान छो पई थी मिठल का माल न कहीं जड़ी बाबा के वक्त भी अची सके तो तू वन्यता चंगो मार वन्या थी इतरो जल्दी जाने कुछ घड़ियों तभी करे